अचण सां थी चवंदी आहे बचड़नि वारो भॼन त चवंदा आहिनि माता ई सिर्फ़ु अहिड़ी हिकिड़ी भॻवान ठाही आहे जेका पंहिंजे लाइ न घुरंदी बि कंहिंजे लाइ घुरंदी बचड़नि जे लाइ त ईअं भॻवान माता खे ठाहियो आहे सॼो मोह कंहिंमें विधो आहे ॿारनि में विधो आहे ऐं चवंदा आहिनि भई हीअ ॻाल्हि हर हिकु नुंहं खे सम्झणु खपे भई मां छा वेठी कयां कंहिंजो ॿार आहे मां उन ॿार खे पंहिंजी माउ सां उनजी माउ सां अलॻि वेठी थी करां त जॾहिं चवंदा आहिनि असांजी अम्मा बि चवंदी हुई पंहिंजो पेट पुॼंदो चवंदी न भई जॾहिं पंहिंजो ॿारु थींदो आहे हाणे सिर्फ़ु सोचियो ईअं भई कोई छोकिरी अचे असांजे ॿार खे असां खां परे वठी वञे असांजे लाइ कुझु नेगेटिव चवे कुझु बुरो चवे त केतिरो दुख थींदो असांखे त इहे सभु जेके सचायूं आहिनि इहे सम्झी करे हलो चवंदा आहिनि भई ॿाराणी ॿुधी सां कमु न कजे अॼु कंदासीं सुभाणे असांखे भोगणो पवंदो पर हिकु माता जी आसीस खटणु ॾुखीअ में ॾुखियो कमु आहे हर कोई न करे सघंदो आहे बाबा हरदास राम पाण वञी हिकु माता जे पेरे पवंदा हुआ उन्हनि जी सेवा कंदा हुआ भई शल कंहिंजी आसीस असांखे लॻी वञे कृष्ण भॻवान बि हुया उन्हनि जो हिकु बि मंदिर ठहण वारो न हुयो कृष्ण भॻवान जो डिसाइडेड ईअं हुयो संतनि जो महात्मा जो या भॻवाननि जो ईअं फ़ैसिलो हुयो कि सिर्फ़ु राम जी पूजा थींदी छो त उहो मर्यादा पुरुषोत्तम आहे जेके बि उबता कम आहिनि उहे सभु कंहिं कया श्री कृष्ण भॻवान कया छोकिरियुनि खे छेड़ण लाइ कम कंहिं कया कृष्ण भॻवान मथां चोरी करण लाइ कम कंहिं कया ऐं राधा सां शादी न कई त इहे सभु जेके कम आहिनि इहे ॾिसी करे भॻवान चवनि था बाबा हिनजी पूजा कीअं थींदी माण्हू छा सिखंदा आहिनि मां भई छोकिरियुनि खे छेड़ूं चोरी कयूं ऐं शादी न करूं भई राधा कृष्ण पर जॾहिं हुनजे गुरूअ जो पुटु गुज़ारे वियो हुनजे गुरूअ जो पुटु समुंड में नदीअ में बुॾी वियो ऐं हुनजी मृत्यु थी वई त उहो माता ॾाढो रोई पई ऐं कृष्ण भॻवान जीअं वञिबो आहे उन्हनि जो दुख पुछण लाइ उते विया कृष्ण भॻवान ऐं वञी करे पुछनि था माता मूंखां तुंहिंजो दुख सहन नथो थिए त माता बि गुस्से में छा चई ॾिनई तोखां अगरि मुंहिंजो दुख नथो सहन थिए मुंहिंजो ॿारु मूंखे हाणे ई आहे बोलो कृष्ण भॻवान की ऐं कृष्ण भॻवान चवे मूंखे कीअं बि हिन माता खे सुठी ॾिसणो आहे हुनजे मन में ॿी काई बि इच्छा न हुई छा कयईं वियो कंहिं वटि मथे यमलोक में वियो ऐं उते चवे उते विड़ी करे चई मां हिन ॿार खे वापसि वठी वेंदुसि मां कुदरत सां बि लड़ंदुसि मां यमलोक में बि लड़ंदुसि यमदूत सां बि लड़ंदुसि सभिनी सां विड़ंदुसि पर हिन ॿार खे वापसि वठी वेंदुसि त ॾिसो हिन ॿार खे वापसि वठी आया कृष्ण भॻवान पंहिंजी गुरु माता वटि अची करे जॾहिं हुन ॿार खे ॾियनि था पंहिंजी गुरु माता खे त केतिरी हुनखे ख़ुशी थी हूंदी एतिरी ख़ुशी थी हुन माता खे एतिरी ख़ुशी थी त हुन ख़ुशीअ मां हुनखे दुआ ॾेई छॾियईंसि चईंसि कृष्ण जेसि ताईं थी हलंदो संसार तेसि ताईं तोखे माण्हू यादि कंदा इन करे कृष्ण भॻवान जा मंदिर ठहिया इन करे अॼु ताईं असां कृष्ण भॻवान खे मञूं था सिर्फ़ु छा मिलियोसि हुनखे हिकु दुआ मिलियोसि बोल गोत्री वरी घनश्याम की त माता जी दुआ वठो त चवंदा आहिनि अगरि माता जी दुआ गॾु आहे सभी नुंहरुनि लाइ आहे भई अगरि सस जी दुआ असां वटि आहे सहुरे जी दुआ असां वटि आहे
त ॿारनि खे अचण वारी कहिड़ी बि तकलीफ़ उन्हनि जे मथां न ईंदी। बाबा बि चवंदा हुआ सेवा कंदे फल पाईंदे पान तरे कुल तारींदे। माना जेका माता सेवा कई वो पान त तरंदी पर गॾु पंहिंजो कुल बि तारींदी। उनजा ॿार बि कोई दुख कोई लोॾो न ॾिसंदा। वो सॼी दुआ कंहिंखे ॾींदी पंहिंजे बचड़नि जी। जॾहिं माता चए बचड़ा हुनमें फूल बि अची विया ऐं पोला बि अची विया ऐं ॾोटा बि अची विया। सभिनी लाइ थी घुरे माता। त हर हिकु दुआ खे सम्झणु खपे भई मुंहिंजे ॿारनि लाइ बि मूं छा थी घुरे आसीस वेठी थी घुरे। त सभई जेके बि चवंदा आहियूं भई असां सत्संग करूं था असां सत्संगी आहियूं सभिनी खे पंहिंजे वॾनि जे अॻियां थोरो झुकी करे हलणु खपे। उनमें ई बाबा चवंदो जेकी झुकंदासीं पाईंदा। त सभई मिली करे छा चयूं पंहिंजे बचड़नि ते कर आसीस सबके बचड़न ते सभी चलो बाबा